अस्सलाम वालेकुम या अली मदद हक़ मौजूद मां या तव्हांजो पंहिंजो दुआ गो दरशेर थी वणो। दोस्तो, जीअं त अॼु ख़ैर सां ईद गुज़री ऐं सभिनी दोस्तनि खे हिन भलारे ॾींहं जी जूं मुबारकूं हुजनि, हिन ईद जूं लख लख मुबारकूं हुजनि सभिनी पंहिंजे मुस्लमान भाइरनि खे, सभिनी दोस्तनि खे। वॾी वॾी महिरबानी अलाह तां आबाद कंदो सभिनी दोस्तनि जी महिरबानी। हीउ मुंहिंजो नओं पेज आहे, काफ़ी दोस्तनि खे ख़बर न आहे हिन मुंहिंजे पेज जी। जेसीं ताईं वञी हीउ मुंहिंजो पेज दोस्तनि ताईं पुॼे ऐं दोस्तनि ताईं जेको सो उनखे ख़बर पवे। सभिनी दोस्तनि जी महिरबानियूं। ऐं मां हिन पंहिंजे पेज ज़रिए ऐं पंहिंजे हिन लाइव ज़रिए मां सभिनी पंहिंजे दोस्तनि खे सुभाणे शाम जो मुंहिंजो शो आहे ईद जो, ऐं उन सभिनी दोस्तनि खे मां हिन पंहिंजे शो जी दावत ॾियां थो। हिते मोरो बाईपास टाउन मोरो जे साम्हूं आमिर शादी हाल, राहुल जो शादी हाल आहे। उन में मां तव्हां सभिनी दोस्तनि खे मुबारक ॾियां थो ऐं दावत बि ॾियां थो। भई सभिनी दोस्तनि जूं महिरबानियूं आहिनि, अलाह तव्हां सभिनी दोस्तनि खे आबाद करे। ऐं जेके हिन वक़्तु बि लाइव ॾिसनि पिया या पोइ जेके दोस्त ॾिसंदा लाइव, उन सभिनी दोस्तनि खे मां हिन पेज ज़रिए, हिन लाइव ज़रिए मां उन सभिनी दोस्तनि खे दावत ॾियां थो। सुभाणे शाम जो जुमे जी राति 9 खां 10 बजे ताईं शो शुरू थी वेंदो इंशाअल्लाह। सभिनी दोस्तनि जी महिरबानी। ऐं हिन मुंहिंजे पेज खे वधि खां वधि शेयर कंदा, पंहिंजे दोस्तनि ताईं, पंहिंजे ग्रुपनि में सभिनि ताईं शेयर कंदा। सभिनी दोस्तनि जी महिरबानी, अलाह तव्हां सभिनी दोस्तनि खे आबाद कंदो। ऐं मुंहिंजे तरफ़ां सभिनी देश परदेस जेके बि रहनि था असांजा दोस्त भाइर, मुस्लमान भाइर, सभिनी खे अॼु हिन भलारे ॾींहं जूं लख लख वाधायूं, ईद जूं मुबारकूं। बिस्मिल्लाह, वॾी महिरबानी। वरी इंशाअल्लाह कॾहिं अवां दोस्तनि सां लाइव कचहरी कंदासीं इंशाअल्लाह। वॾी महिरबानी सभिनी दोस्तनि जो। अस्सलाम वालेकुम या अली मदद।